नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदा खैबर में मजदूरी कंदड़ फ़कीर नू हथियाणी जो रवासी अनिल कुमार वल्द वापारी मल गुज़रियल एक हफ़्ते खां लापता है। उन मौके ते अनिल कुमार जे वारसनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो छोकिरो उमिरि 16 साल, थोरो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न अथसि ऐं खैबर में मजदूरी कंदो हो, जेको गुज़रियल हफ़्ते जी राति 2 बजे घरां निकिरी वियो, जंहिंजी रिपोर्ट असां खैबरानी पुलिस खे ॾिनी आहे। घणी ॻोल्हा करण बावजूद को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। सो जंहिं बि माण्हू खे अनिल कुमार जे बारे में अगर का ख़बर हुजे त बराए महिरबानी असां माइटनि ताईं पहुचाईंदो त उन जी महिरबानी थींदी। घुमाए जंहिंजो को बि ॾस पतो कोन्हे ऐं असां आला हुकुमराननि खे अपील था करियूं त महिरबानी करे इन जी वधि खां वधि ॻोल्हा करे ऐं इहो असांखे मोटायो ॾिनो वञे। ऐं 4 भेनरूं आहिनि ऐं माउ बि कोन्हे, पीउ बि कोन्हे, इन जो 2 धुरियूं वफ़ात करे वियूं आहिनि। ऐं महिरबानी करे उन्हनि मज़लूमनि जी अपील ॿुधो ऐं इन खे वापसि करायो। थाणे ते असां इन जी NC बि कटराई आहे। हीउ रहाशी बुकेरा शरीफ़ जो आहे ऐं कमु असां वटि कंदो आहे हिते मामाण नट थी आहे, तक़रीबन हफ़्तो थी आहे। उन खां पोइ कमाइण वारो बि हिननि जे घर में ॿियो केरु कोन्हे, वॾो घर में आहे ई। उन खां पोइ 4 भेनरूं उन्हनि जो केरु आहे। उन खां पोइ नानी ही आहे जेका आहे 5 7 ॾींहं अॼु मानी उन जी हराम आहे, असांजी निंड हराम आहे। या महिरबानी करे जिथे बि हुजे अपील था करूं बाबा, महिरबानी जिथे बि हुजे असांजो नंढड़ो वापसी कयो वञे। अॻ में ई दिमाग़ में मिड़ी हुजे आहे, भेनरूं आहिनि नंढड़ियूं, इहो वॾो असांजो घर में इहो आहे। महिरबानी करियो किथे बि हुजे असांखे वापसि करे ॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।